नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां के सांगड़ में ख़बर ॾींदा हलो त नवाब वली मोहम्मद जे हारिन जे क़त्ल के ख़िलाफ़ सांगड़ में अवामी वर्कर्स पार्टी सांगड़ पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं एफआईआर दाख़िल कराइण लाइ नारेबाज़ी। अवामी वर्कर्स पार्टी सिंधी जनरल सेक्रेटरी ज़िला सदर बख्श मंगरियो ज़िला जनरल सेक्रेटरी अब्दुल क़यूम लांडरी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 5 हारी हिकु पुलिस ऑफिसर दहशतगर्दनि जे हथां मारिजी विया। 3 ॾींहनि खां लाश रखी धरणो हयो पियो वञे पर एफआईआर दर्ज नथी कई वञे। जेका पुलिस एफआईआर दर्ज नथी करे उहा अॻिते कहिड़ो इंसाफ़ कंदी। एफआईआर दर्ज करण लाइ बि सिंध हुकूमत जी रज़ामंदी घुर्जे। इन्हनि चीफ जस्टिस सिंध खां घुर कंदे चयो त कानून में अहिड़ो अदलिया जे दायरे इख्तियार में अचे थो त दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे। 6 इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। इन जो केस न दाख़िल कंदड़ एसएचओ के फर्ज़ जी अदायगी में कोताही ते सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।